अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियो। आऊं हिकु दफ़ो ॿीहर कनेक्ट थियो आहियां। लाइव में थोरो प्रॉब्लम अचे पियो, उनजे करे जेको आहे मुंहिंजी ॻाल्हि अध में रहिजी वई हुई, तंहिंजे करे आऊं ॿीहर लाइव आयो आहियां। मूं अर्ज़ु कयो पिए त आऊं इनफ़रादी तौर ते हाजी शफ़ी सठियो साहिबु जेको उस्तादनि जे हक़नि जे लाइ लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे, ऐं उनजी हिमायत करियां थो ऐं आऊं पंहिंजे हाल सारूं उन में शरीक हूंदुसि। इन एहतिजाज जी नौबत छो आई, उन हवाले सां थोरो अर्ज़ु करणु ज़रूरी आहे त असां 7 जून ते जेको पेटलफ क़यादत एहतिजाज कयो कराची में, उनजी जेका टास्क कमेटी हुई उन में हाजी शफ़ी जे पारां जेको आहे उहो मूंखे टास्क कमेटी जे मेंबर तौरु मुंतखिब कयो वियो हो ऐं उन टास्क कमेटी में आऊं शरीक हुअसि। उते जॾहिं असां ॻाल्हियुनि लाइ मिनिस्टर एजुकेशन साईं सरदार शाह, सेक्रेटरी एजुकेशन साईं अकबर लेगारी साहिबु वटि विया हुआसीं, त उते हुननि असांखे जेको आहे उहो सभु खां असांजो जेको अहम मुतालबो हो प्राइमरी उस्तादनि जी अपग्रेडेशन, उन हवाले सां हुननि जेका असांखे यकीन दयानी कराई हुई, न रुगो यकीन दयानी कराई हुई पर हुननि असांखे लिखी ॾिनो हो त अपग्रेडेशन जेका आहे प्राइमरी उस्तादनि जी 9 खां 14 ग्रेड में, उहा जेको आहे फेब्रुआरी 2021 खां ॾिनी वेंदी। उन ई ॻाल्हि जी तस्दीक जेको आहे सो गवर्नमेंट तरफ़ां एजुकेशन डिपार्टमेंट तरफ़ां पंहिंजे ऑफिशियल पेज तां ॿिए ॾींहुं कई वई हुई। उन खां पोइ असां पेटलफ क़यादत सां राब्ते में रहियासीं ऐं उन फॉलोअप जे सिलसिले में हलंदा रहियासीं। 2-3 चकर जेको आहे सो डिपार्टमेंट वियासीं, एजुकेशन सेक्रेटरी सां बाद में मुलाक़ात थी, पर पोइ थियो ईअं जो ख़बर पई त जेको आहे सो फाइनेंस डिपार्टमेंट वारा जेके आहिनि उहे इन तारीख़ खां अपग्रेडेशन ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। त असांखे साईं जेको आहे इंतज़ार छलगिरी साहिबु मुसलसल राब्ते में रहंदो हुयो। ख़ुदा ॼाणे त हू जेको आहे सो पेटलफ तरफ़ां हुनखे असां सां राब्ते में रहण जे लाइ पाबंद कयो वियो हो या हू पंहिंजी तरफ़ां असां ते महिरबानी कंदो हो, पर बहरहाल चवण जो मक़सदु त हू हुनजी तमामु घणी सुठी असांखे मोट मिलंदी हुई ऐं जॾहिं बि असां राब्तो कंदा हुआसीं त हू असांखे अपडेट कंदा हुआ। पोइ उन्हनि ई ॿुधायो त जेको आहे सो 1 मार्च 2022 खां पाण अपग्रेडेशन जेको आहे उहो वठूं था ऐं ॾियनि था, त असांखे 1 मार्च 2022 वारी खां मिलंदड़ अपग्रेडेशन जे लाइ एतमाद में वरितो वियो हो ऐं उन तारीख़ ते असां एग्री सिर्फ़ु इन करे थिया हुआसीं त उन सां जेको आहे सो असांजो हिकु त जेके नई अपॉइंटमेंट जेके उस्ताद साथी भर्ती थिया आहिनि उहे उन तारीख़ खां बाद में थिया हुआ, 1 मार्च 2022 खां, ऐं ॿियो जेको आहे उहो असांखे जेका इंक्रीमेंट हुई जेका 2022 वारी उहा 14 ग्रेड जी मिली पई। त 24 फेब्रुआरी 2021 ऐं 1 मार्च 2022 खां मिलण खां को फ़र्क़ु असां ते कोन थिए पियो, त असां इहा ॻाल्हि क़बूल करे वरिती हुई साईं वारनि जे चवण ते। पर पोइ बाद में असां चयो त इन तारीख़ खां ॿी का तारीख़ न हुजणु खपे, जंहिं ते एग्री कयो साईं इंसार साहिबु, त ॿी कंहिं तारीख़ ते असां बि एग्री कोन थींदासीं। पर इतफ़ाक़ इहो थियो जो अचानक असां हिकिड़ो नोटिफिकेशन ॾिठो जेको जुलाई 2022 खां निकितल हो। जुलाई 2022 वारी जेका अपग्रेडेशन आहे उन में सिंध जे उस्तादनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं असां सम्झूं था त 7 जून जो जेको एहतिजाज हो उहो फ़ाइदे बदिरां उस्तादनि खे नुक़सानु ॾेई वियो आहे। उन जे करे उन जो अज़ालो करण जे लाइ एहतिजाज जी तमामु घणी ज़रूरत हुई। पेटलफ क़यादत खे फौरी तौर ते जेको आहे उहो वर्किंग कमेटी जो इजलास घुराए उतां फ़ैसिला करणा हुआ, जेको न थी सघियो ऐं पेटलफ क़यादत ख़बर न आहे जिन ॻाल्हियुनि में असांखे गॾु रखियो हो त उहे उन्हनि ॻाल्हियुनि में जेके तय थियल शयूं हुयूं, तय थियल जेके मामला हुआ, उन्हनि खां हटी करे हू जेको नोटिफिकेशन वठी आया त उन में असांखे हुननि शरीक छो न कयो। शरीक न करण बि पंहिंजी जॻह ते उहो दरगुज़र करण जोगी ॻाल्हि आहे, पर एतमाद में न वठणु मतिलबु त असां छा जेकॾहिं 7 जून ते सेक्रेटरी एजुकेशन ऐं जेको वज़ीर तइलीम असांखे चवनि हुआ त भई तव्हांखे फेब्रुआरी 2022 जुलाई 2022 खां अपग्रेडेशन ॾींदासीं, त छा असां उन महिल साईं ग़ुलाम रसूल महर ज़िंदाबाद जा नारा हणूं हा? कतई न हणूं हा। असां साईं ग़ुलाम रसूल महर ज़िंदाबाद जा नारा इन सूरत में आया हुआ त असां सम्झो त असां इहे मुतालबा मंज़ूर कराए आया आहियूं ऐं उहे मुतालबा असांखे सरकार लिखी ॾिना हुआ। पोइ थियो ईअं त साईं ग़ुलाम रसूल महर साहिबु उन्हनि मुतालबनि खां जेके सरकार लिखी ॾिना हुआ उन्हनि खां हटी करे ॿियो नोटिफिकेशन वठी आयो, जेको असांखे उन वक़्तु बि क़बूल कोन करियो आहे ऐं उहो जेको आहे उहो हाणे बि क़बूल कोन्हे, छो त उन सां सिंध जे उस्तादनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। इनिशियल अपॉइंटमेंट आहे, ॿिया खोड़ सारा मामला आहिनि, उन्हनि ते बि का पेशरफ़्त कोन थी आहे। बर्निंग इशू अपग्रेडेशन वारो हो, इहो हिकिड़ो ई मुतालबो हो जेको पिणु जेको सही नमूने सां असांजो हल न थियो।
यादि ॾियारींदो हलां त सिंध सरकार साल ॾेढ अॻु में बि इहो चवंदी रही हुई, एजुकेशन डिपार्टमेंट इहो चवंदो रहियो त अपग्रेडेशन जेका आहे उहा तव्हांखे मिलंदी, पर पहिरीं असांखे नवां उस्ताद भर्ती करणु ॾियो, उनखां पोइ असां अपग्रेड कंदासीं। ऐं इन्हनि उस्तादनि खे असां मरहलेवार अपग्रेड कंदासीं। इहा त सरकार ख़ुदि चाहियो पिए ऐं सरकार ख़ुदि चयो पिए 1.5 साल खां वठी। त पोइ इन में असांजे 7 जून जे हेॾे सारे एहतिजाज जो जेको आहे समर छा आहे? इहो त सरकार खे करिणो हो ऐं सरकार ख़ुदि बि चयो पिए। त पोइ पेटे लफ़ क़यादत जेको आहे उहो 7 जून ते आख़िर वरितो छा? इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं असां उन एहतिजाज में शरीक हुआसीं, क़यादत सां गॾु हुआसीं, ॻाल्हियुनि में शरीक हुआसीं, तंहिंजे करे असांजे ज़मीर ते बोझ आहे। ऐं असां पहिरें ॾींहुं इन ॻाल्हि खे रद्द कयो हो त इहो नोटिफिकेशन जेको आहे इहो सिंध जे उस्तादनि सां धोखो आहे, जेको इंतिहाई माज़रत सां असांजी क़यादत पेटेलफ जी क़यादत इहो सिंध जे उस्तादनि सां धोखो कयो आहे, जेको नाक़ाबिले बर्दाश्त आहे। असांजे लाइ खटियल क़यादत इंतिहाई क़ाबिल एतिराम आहे, पर हीउ उस्तादनि सां जेको धोखो ऐं उस्तादनि जो जेको नुक़सानु कयो वियो आहे, इन जो अज़ालो थियणु ज़रूरी आहे। ऐं उहो अज़ालो पेटेलफ क़यादत खे करणु खपंदो हो, जेको अॼु ॾींहं ताईं न थी सघियो आहे। इन सूरत हाल में हाजी शफ़ी सेठियो साहिबु जेको एहतिजाज जो ऐलान कयो आहे, आऊं पाण हाजी शफ़ी जे एहतिजाज जी हिमायत कयां थो ऐं हर हाल में हाजी शफ़ी सेठियो साहिब जे एहतिजाज में हुन सां गॾु हूंदुसि। साथ सलामत।